हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। गौतमी नाले हिकु ब्राह्मणी हुई जंहिंजो पुत्र 1.5 साल जो थियो त हिन जो पति देव गुज़ारे वियो। उन बचे जे आसरे हू धर्म जो जीवन गुज़ारींदी हुई। जॾहिं बचो 4 वरनि 4 सालनि जो थियो त हिकु ॾींहुं ब्राह्मणी गौतमी भिक्षा वठण लाइ घर खां ॿाहिरि निकिती त घर मां हिकु नांग निकितो। ॿारनि जो स्वभाव थींदो आहे त जेको नओं जीव ॾिसंदा आहिनि उन जे पासे वञी वेंदा आहिनि। सो हू बचो बि नांग जे भरिसां वियो त नांग हिनखे डंग हणी मारे छॾियो। गौतमी मोटी अची ॾिठो त बचो मोह पियो आहे ऐं नांग जो ज़ेर चढ़ियल अथसि। ॾाढो रोअण लॻी। यकदमि पति यादि आयसि त इहो त मूंखे छॾे वियो, पर हिन पुत्र जे करे मूं शांती रखी, भॻवान में इच्छा रखी, सो बि हलियो वियो। माण्हुनि ॾाढो सम्झायसि त सारे संसार जी इहा चाल आहे। हिकु न हिकु ॾींहुं सभिनी खे माण्हू आहे। हिकु अर्जुन नाले नांग जो मंत्र ॼाणण वारो घुरायो वियो ऐं खेसि माण्हुनि चयो त जेकॾहिं मुमकिन हुजे त हिन बची मां ज़हर कढी खेसि हिनखे जीआरे ॾे, छो त माण्हुनि में विश्वास आहे त नांग जी चकर सां यकदमि मृत्यु न थींदी आहे ऐं जेकॾहिं यकदमि ज़हर निकिरे त माण्हू जीअरो थी सघंदो आहे। उन अर्जुन नांग खे मंत्र सां घुराए उन खां पुछियो त अड़े अॻे पापनि जे करे तोखे ही जूनी मिली आहे, नांग जी किनी जूनी मिली आहे। इन में बि वरी हिकु ब्रह्मा मतिलबु ब्राह्मण जे बचे जी हत्या कई अथई, तोखे हिन मां हथ छा आयो? नांग जवाबु ॾिनो त भाई अर्जुन तूं ईअं छो थो चवें, पर जेकॾहिं मुंहिंजे अख़्तियार में हुजे हुआ त अॻु में एतिरा साल मां हिन जाइ में रहियल हुयुसि, तॾहिं छो न थे हिन खे डंगे मारियमि। मुंहिंजे हथ में काई कान आहे, मुंहिंजे हथ में कुझु बि कोन आहे। मूंखे त काल हुकुम कयो हो त मूं चक पातो। तॾहिं सभु चवणु लॻा त काल वॾो बलवान आहे। जॾहिं रावण जहिड़ा योद्धा बि मारे विधा, काल भॻवान ख़्यालु कयो त मां त निर्दोष आहियां। जॾहिं कंहिंजी मृत्यु जो वक़्तु अचे थो तॾहिं संदसि मौत कंहिं न कंहिं रूप में काल करे थो। आकाशवाणी थी। काल चवणु लॻो त मुंहिंजो कहिड़ो ॾोह, हुनजे वक़्तु आयो हुओ ऐं ईश्वर जो हुकुम थियो। ईश्वर ख़्यालु कयो त मां त निर्दोही आहियां जो हिन जो मृत्यु कयमि। आकाशवाणी थी त भाई मूंखे त हिन खे मारण जो को शौक़ु कोन हो, मूं त हिन खे कोन मारियो आहे। हिन जा अॻियां कर्म अहिड़ा हुआ। ऐं चवणु लॻो त माण्हू वापसि चवणु लॻा त ए भाई कर्म ॾाढा बलवान आहिनि। आख़िर कर्म बि सोचणु लॻा त असांजो कहिड़ो ॾोह, असां ते छो थो ॾोह पवे। आकाशवाणी थी त भाई कर्म त जड़ आहिनि, उन्हनि ते छा था ॾोह मड़ियो। कर्मनि करण वारो जीव त आत्मा आहे। कर्मनि खे पैदा उन जीव आत्मा कयो आहे त पोइ कर्मनि ते छा जो ॾोह। को कंडा पोखींदो त पोखींदड़ जो ॾोह आहे ऐं न कंडनि जो। अगरि केरु माण्हू पंहिंजे ॿनी में कंडा पोखे थो, पंहिंजे ज़मीन ते कंडा पोखे थो त उन में कंडनि जो ॾोह कोन आहे जेको मालिक खे लॻनि था। इहो ॾोह त पोखींदड़ जो आहे। ईअं ई कर्म चवे पियो त इहो मुंहिंजो ॾोह कोन आहे, इहो त हिन जे आत्मा जो ॾोह आहे, छो त कर्म आत्मा मां निकितल आहिनि। हिकु चोर बि ॼाणे थो त चोरी बुरो कर्म आहे, न त लिकी छो थो करे। कर्म असीं ॼाणी कयूं था त फल मिलण वक़्तु कर्मनि या ॿिए कंहिं ते दोष माणणु कीअं थो ठहे। का शंका कनि था कर्मनि जो फल ज़रूरु मिलणो आहे त पोइ भक्ति उपासना प्रार्थना या ईश्वर अथवा गुरू वग़ैरह जी कृपा जो कहिड़ो ज़रूरत आहे पाण खे। अगरि ॾिस चवंदा आहिनि न कर्मनि जो फल मिलणो आहे, पोइ पाण शेवा छो था कयूं।
कर्म त जेको पाण कयो हुन जो फल त पाण मिलंदो। हरू भरू पाण मंदर जा दर छो था ठुकायूं, भॻवान खे छो था पूॼूं, देवताउनि जी पूॼा छो था कयूं? उन जो जवाबु आहे त उपासना ऐं प्रार्थना बि कर्म आहे जो ॿियनि कर्मनि जो फल खे घटि वधि करे थो। ऐं कर्म जो फल में गुरु या परमात्मा जी कृपा बि मदद करे थी। फल मिलंदो त ज़रूरु, पर सोरी बदिले कंडो थी या उन तरह फल मिलंदो जो दुख तमामु घटि या असुलु महसूस ई न थींदो। हिन ते हिकु कथा आहे। हिकु ईश्वर जो परम भगत हुओ जो हर वक़्तु शुभ ऐं चङा कर्म कंदो हुओ। हिकु राति 40 चोर गॾिजी संदसि घर में गिड़िया ऐं अची चयाऊंसि जेको अथई सो सभु ॾे। हिन वीचारे चाबियूं खणी ॾिनियूं ऐं इहो सभु कुझु जेके चोर हुआ उहे सभु कुझु ॿुहारे खणी विया। चवणु लॻो त हे भॻवान, छा टके जी दाल बि न छॾे विया। चङो भक्ति जो फल मिलियो अथमि। आकाशवाणी थी त मुंहिंजा प्यारा भगत, तूं मूंखे ॾाढो प्यारो हुए। भॻवान जवाबु ॾिनसि त प्यारा, तो ते बि घणी कृपा कई अथमि त हिननि 40 ॼणनि खे जुदा जुदा लुटियो हुओ। तो हिन 40 ॼणनि खे जुदा जुदा लुटियो हुओ ऐं 40 दफ़ा तोखे हू लुटिन हुआ, मगर मूं तो ते एतिरी कृपा कई जो उहे सभु गॾिजी हिकु दफ़े तोखे लुटे विया, न त तूं बि 40 दफ़ा इहो दुख सही हुआ। इंसान इन्हनि साईं जे रस्तनि खे मुश्किल थो सम्झे सघे, इन करे घबराइजी थो वञे। चो जय सिया राम। अगरि हीअ सुहिणी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे जेतिरो बि थी सघे पंहिंजनि सां शेयर कयो। चो जय सिया राम।